नाज़रीन अवां खे आगाह कयूं टंडो अल्हायार खां बी सेक्शन थाणे जी हद में क़त्ल थियल नीगर जो केस दाख़िल कयो वियो। ताजपुर में केलन जे बाग में नीगर नरेश भील जो लाश मिलियो हुयो। एसएसपी टंडो अल्हायार सलीम शाह जी हिदायतुनि ते 4 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदार बि गिरफ़्तार कया वेंदा। एसएसपी टंडो अल्हायार सलीम शाह जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया टंडो अल्हायार खां बी सेक्शन थाणे जी हद में क़त्ल थियल नीगर जो केस दाख़िल कयो वियो आहे। जी नाज़रीन अवां खे अपडेट कर रहा हूं। ताजपुर में केलन जे बाग मां नीगर नरेश भील जो लाश मिलियो हुयो। एसएसपी टंडो अल्हायार सलीम शाह जे हिदायतुनि ते 4 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द जवाबदार बि गिरफ़्तार कया वेंदा। एसएसपी टंडो अल्हायार सलीम शाह जो अहिड़ो चवणु आहे। टंडो अल्हायार मां रज़ा हुसैन बलोच लाइन ते मौजूद है। रज़ा हुसैन बलोच आगाह कजो काल्ह जेको नीगर क़त्ल थियो हो उन जे क़त्ल बाबत कहिड़ी अॻ भराई थी आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो बी सेक्शन थाने जी हद में क़त्ल थियल नरेश भील जे संदसि वाले रिवो भील जी फरियाद ते केस दाख़िल किया वियो आहे। बी सेक्शन थाने जी हद ताजपुर में केले जे बाग में बदफेली करे क़त्ल करण बाद लाश के केले में छॾे फरार थी विया हुआ। क़त्ल थियल 6 क्लास जे शागिर्द 13 साला नरेश भील जो क़त्ल के संदसि वाले जी फरियाद ते नामालूम माण्हुनि मथां केस दाख़िल किया वियो आहे। जॾहिं त चार शकी जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। एसएसपी टनलाल सलीम शाह जो हुक्म ते डीएसपी सिटी जे अॻुवाणी में 4 रुकनी कमेटी पिणु जोड़े छॾी आहे। एसएसपी टनलाल सलीम शाह राब्ते करण ते ॿुधायो आहे त क़त्ल जो केस दाख़िल कियो वियो आहे। जवाबदार जी गिरफ़्तार लाइ छापा हयां पिया वञनि। जल्द असल जवाबदार गिरफ़्तार कयो वेंदो। जी ठीक है। जल्द असल जवाबदार के गिरफ़्तार कयो वेंदो। रज़ा हुसैन बलोच टंडो अल्हायार खां असांखे अपडेट करे रहियो हो।